बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अॼु जे पाण टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं। तव्हां सोशल मीडिया ते, प्रिंट मीडिया ते ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते ॾिठो हूंदो जेको हारी कार्ड वारो मतिलबु इहा न्यूज़ हले पई थी। हाणे तव्हांखे सभिनी खां पहिरियां असां इहो ॿुधाईंदासीं, ॾिसो गवर्नमेंट जॾहिं बि हिकिड़ो प्रोग्राम जॾहिं ठाहींदी आहे त उन जी पहिरियां सभिनी खां पहिरियां मतिलबु हिकिड़ो एस्टीमेट लॻाईंदी आहे त असां केतिरो ख़र्चो बर्दाश्त करे सघूं था। हारी कार्ड जो मेन मक़सदु जेको आहे त आबादगरनि खे फैसिलिटेट करणु, आबादगरनि जी माली मदद करणु। माली मदद उहा कहिड़े तरीक़नि में थी वेंदी, जेका मां इंफॉर्मेशन मिली आहे, मूंखे इंफॉर्मेशन जेका मिली आहे, उहा माली मदद मतिलबु भाण ऐं ॿिज जी सूरत में। हींअर क्लाइमेट चेंज जे करे जेके आबादगरनि जा नुक़सान था थियनि, उन में तव्हां ॾिसो था त भाण बि महांगो आहे, किलत पाकिस्तान में थी वेंदी आहे या शार्टेज थी वेंदी आहे, कास्टली मिले थो। उन खां अलावा असांखे ॿिज बि ॾाढा कास्टली वग़ैरह मिलनि था, या ॿिजनि जे में जेको मतिलबु आहे असांजो फ़सुलु अचे थिए कोन थो। क्लाइमेट चेंज जे करे गर्मी वधी थी वञे, तूफ़ान बारिशूं अची थियूं वञनि, त उन हिसाब सां असांजो जेको आहे माना फ़सुलु कोन थो थिए, त आबादगार खे ॾींहों ॾींहुं नुक़सानु आहे। गवर्नमेंट सिंध जो हिकिड़ो तमामु साराह जोॻो अमल आहे त हिननि जेको आहे इन शइ खे आबादगार खे फ़ाइदो पहुचाइण जे लाइ 1 एकड़ खां 25 एकड़ ताईं, इहा ॻाल्हि तव्हां नोट करे छॾिजो। जेको इहो हारी कार्ड आहे 1 एकड़ खां 25 एकड़ जे आबादगारनि खे मिलंदो। ॿी ॻाल्हि आहे त ॾिसो, जॾहिं बि को गवर्नमेंट ऐलान कंदी आहे त उन ते जल्दी में एतिरो अमल दरामद कोन थींदो आहे। उन में कुझु 6 महीना 8 महीना साल 1.5 साल लॻी सघनि था, छाजे करे हिकिड़ो इहो अर्बन जो खरबन जो प्रोजेक्ट हूंदो आहे। उन में ख़बर न आहे त कहिड़ा इदारा उन्हनि जी सर्वे कंदा, कहिड़ा इदारा उनखे जेको आहे फिनांस खे हैंडल कंदा, कहिड़नि इदारनि जे करे। पर सिंध गवर्नमेंट छा कयो आहे, हिकिड़ो सवात प्रोजेक्ट आहे, तमामु हाई लेवल जो प्रोजेक्ट आहे, ऐं उन जे सवात प्रोजेक्ट जे हिकिड़ो कंपोनेंट जे तहत मतिलबु आबादगारनि जी माली मदद करे पियो। हाणे इहो कार्ड हूंदो सिंध बैंक जो, गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं सिंध बैंक जेको हिननि खे माली मुआवनत कंदा। सिंध बैंक जो कार्ड हूंदो, उहो ATM हूंदो, ऐं उहो जेको आहे 1 एकड़ खां 25 एकड़ वारे खे मिलंदो। हाणे छा थींदो, पहिरियां त हिकिड़ो मतिलबु गवर्नमेंट इन आबादगारनि जी सर्वे कराईंदी। एप्लीकेशन फार्म थींदो, ऑनलाइन एप्लीकेशन फार्म थींदो। उहो एप्लीकेशन फार्म तव्हां मतिलबु कंहिं सेंटर तां बि भराए सघो था, मुख़्तलिफ़ सेंटर हिननि जा ठाहिया वेंदा। उन खां अलावा जेको आहे हिननि जा हूंदो एप्लीकेशन बि तव्हां प्ले स्टोर तां डाउनलोड करे सघंदो। उन खां पोइ जेको आहे तव्हांजी एप्लीकेशन जॾहिं सबमिट थी वेंदी, त उन खां पोइ तव्हां जेको आहे हिकिड़ी सर्वे थींदी। हाणे सर्वे ते एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट बि करे सघे थो, इरीगेशन डिपार्टमेंट बि करे सघे थो, एग्रीकल्चर रिसर्च वारा बि करे सघनि था, रेवेन्यू वारा बि करे सघनि था, ज़मीननि जा जेके मसइला मसाइल आहिनि उहे बि करे सघनि था। जेकॾहिं जंहिं ज़मीनदार जी एक्चुअल 1 खां 25 एकड़ ज़मीन हूंदी, उन्हनि जी मतिलबु माली मुआवनत कई वेंदी। सो इहो आहे सिलसिलो। त हाली फ़िलहालु अहिड़ी का बि ॻाल्हि कंहिंखे बि कार्ड कोन मिलियो आहे। आबादगारनि में इहो आहे त साईं असांखे कार्ड कोन मिलिया आहिनि, इहो छा सिलसिलो आहे। हाली फ़िलहालु अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। जीअं इहो सिस्टम ठहंदो, हिकिड़ो सर्वे जो थींदो प्रोसीजर, पहिरियां जॾहिं बि असां को कमु स्टार्ट कंदा आहियूं, उन में सभिनी खां पहिरियां एप्लीकेशन ॾियणी हूंदी आहे। सर, मुंहिंजी 1 खां 25 एकड़ ज़मीन आहे, 1 खां 10 एकड़ ज़मीन आहे, उन में जेको आहे असांखे इहा माना असां ज़रूरतमंद आहियूं या असां अहल आहियूं, असांजी रिक्वायरमेंट पूरी आहे, त असांखे बि इहा मतिलबु हेल्प करायो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि हुजे ज़रूरु शेयर ऐं लाइक कजो। थैंक यू सो मच।